अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं आफ़िद हुसैन भागत पॉडकास्ट 360 सां गॾु असांजी हमेशह कोशिशि रही आहे त असां मुल्क तोड़े परॾे में रहंदड़ उन्हनि हमदर्दनि खे, उन्हनि दोस्तनि खे जेको आहे इनवाइट कंदा आहियूं जेकी सिंध ऐं पाकिस्तान लाइ घणो कुझु कमु करे रहिया आहिनि ऐं हितां जेके ॿाहिरि वेंदा आहिनि उन्हनि लाइ बि उहे वॾा मददगार साबित थींदा आहिनि। अॼु असां सां मौजूदु आहिनि असद शेख साहब, पाण जनरल सेक्रेटरी आहिनि साना जा। साईं सां अची कचहरी कयूं था त साना सिंध ऐं सिंधियुनि लाइ ऐं पाकिस्तान लाइ उते कहिड़ा कहिड़ा कमु करे थी ऐं थोरो घणो असां साईं जे पंहिंजी ज़ाती ज़िंदगी जे बारे में बि मालूमात कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम अदा, थैंक यू वेरी मच पा। मां चाहींदुसि त प्रोग्राम खे शुरूआति हितां कयूं त तव्हां थोरो पंहिंजे ज़ाती ज़िंदगी जे बारे में असांजे दोस्तनि खे कुझु ॿुधायो त तव्हां किथां खां बिलोंग कयो था ऐं एसि ताईं कीअं पहुता। वॾी महिरबानी अदा। मां मुंहिंजो तालुक असल हिस्टोरिकल सिटी रोड़ी सां आहे, रोड़ी सखर। आई होप एवरीबॉडी अवेयर ऑफ इट। ऐं मुंहिंजी पैदाइश, मुंहिंजो नंढपण हिन वक़्तु ऐं मुंहिंजो घर रोड़ी में आहे। ऐं मूं जेका पंहिंजी एजुकेशन किंडरगार्टन खां वठी मैट्रिक ताईं फ्रॉम मॉडर्न हाई स्कूल सखर, ऐं उन खां पोइ जेका मुंहिंजी कॉलेज इनिशियल जेका फर्स्ट ईयर इंटर असां वटि थींदी आहे उहा इस्लामिया कॉलेज ऐं अता हुसैन शाह डिग्री कॉलेज रोड़ी, उतां मूं हासिल कई। ऐं देन कंप्यूटर साइंस जो नओं दौर उन वक़्तु शुरू थियो 2000 एरा में। त मां पोइ पंहिंजी फील्ड जेका आहे उहा चूज़ कई कंप्यूटर साइंस, जंहिंमें मूं BS कई। सिस्टेक उन वक़्तु IBA न हूंदो हो सखर में। जी जी। असांजो हिकिड़ो नओं इंस्टीट्यूट ओपन थियो हुते जेको सिंध यूनिवर्सिटी सां एफिलेटेड हो, सिस्टेक। उतां मूं BS कई ऐं देन 2003 में आई वेंट टू कराची, जिते मूं कराची इलेक्ट्रिक सप्लाई कॉर्पोरेशन जेका आहे उते मां पहिरीं जॉब पंहिंजी स्टार्ट कई। पर तालीम जो जेको आहे वागून कोन छॾियो, छो जो मुंहिंजो सॼो फैमिली बैकग्राउंड, जेके मुंहिंजा पेरेंट्स आहिनि ॿई, मुंहिंजी वालदा वालिद, उहे वाबस्ता इन नोबल प्रोफेशन सां आहिनि। मुंहिंजो फादर जेको हुयो उहो प्रोफेसर हुयो इस्लामिया कॉलेज, पॉलिटिकल साइंस जो हेड ऑफ डिपार्टमेंट। देन ही रिटायर्ड एज अ डायरेक्टर कॉलेज सखर। ऐं मुंहिंजी अमड़ जेका आहे उहा हेड मिस्ट्रेस रिटायर्ड आहे। त इन जे करे पढ़ाईअ जो घणो शौक़ु हुयो। त उन खां पोइ मूं लॉ ग्रेजुएशन कई, देन मूं MBA कई ऐं आई बिलीव के 6 खां 7 साल मूं के इलेक्ट्रिक में एज अ प्रोफेशनल लॉ जॾहिं मूं वियुसि त SDOs, त उते मूं स्पेंड कया। देन आई मूव टू दुबई 2011 में। वरी 6 साल जेके आहिनि उते एज अ ग्रुप हेड HR जेको आहे हिकिड़ी ग्रुप ऑफ कंपनीज़ खे मूं सर्व कयो। 2016 में वरी मां मास्टर्स करणु अमेरिका में आयुसि, ह्यूस्टन में, ऐं अॼु ताईं हिते तव्हांजे साम्हूं आहे। अच्छा सर, तव्हां खां जेको आहे तव्हां साना जा जनरल सेक्रेटरी बि आहियो। जी जी। साना बेसिकली आहे छा, इहा ऑर्गेनाइज़ेशन कहिड़ा कहिड़ा कमु करे थी ऐं हींअर ताईं जेको आहे उते तव्हां जेके हितां पाकिस्तान मां सिंधी ॿाहिरि अचनि था उन्हनि जी कहिड़े कहिड़े तरीक़े सां उते मदद कयो था। साना सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका, जेका 1984 इफ आई एम नॉट रॉन्ग, 42 साल अॻु वजूद में आई। सही सर। जेके कुझु असांजा सीनियर जेके साना जा मेंबर्स आहे, जंहिंमें अल्ताफ मेमण साहब हो, डॉक्टर जावेद लगारी ऐं ॿिया 2-3 नाला आई एम सॉरी मूंखां ज़हन तां लही आहे। उन्हनि मिली करे उन वक़्तु जॾहिं पाकिस्तान में आई बिलीव मार्शल लॉ जो दौर हुयो, ज़िया रजीम हुई, त साना उन वक़्तु उन
एरा खे मद्देनज़र रखे जेके डेमोक्रेसी कोन हुई ऐं सिंधियुनि सां जेके हालतूं हुयूं त उन वक़्तु हिते वजूद में आई, जंहिंजो साना हिकिड़ी 501c सोशल वेलफेयर ऑर्गेनाइजेशन आहे, जंहिंजो पॉलिटिक्स सां कोई बि तालुक कोन्हे। उहा ठाही वई आहे, जेको मां तव्हांखे बैकग्राउंड ॾिनो, सिर्फ़ ऐं सिर्फ़ नॉर्थ अमेरिका में जेके सिंधी रहनि था, सिंधी ओरिजिन जो मतिलबु आहे जिनजी पैदाइश सिंध में थी, उन खां पोइ उहे दुनिया जे कंहिं बि मुल्क में हलिया विया, पोइ नॉर्थ अमेरिका में आया। त बेसिक असांजो जेको मक़सदु आहे उहो सिंधियुनि खे उन्हनि जे लाइ जेके सिंध में रहनि था उन्हनि जी हेल्प करणु, उन्हनि जी मदद करणु, उते जेके मसइला मसाइल आहिनि उन्हनि खे उजागर करणु, एज़ अ थिंक टैंक पंहिंजो जेको आहे रोल उहो अदा करणु। त जीअं जेके हिते सिंधी आहिनि नॉर्थ अमेरिका में, उहे पाण में गॾिजनि, उन्हनि जी नेटवर्किंग हुजे, पाण में ॿधी हुजे, ऐं जेके सिंध में रहंदड़ सिंधी आहिनि असांजा, उहे इहो न सम्झनि त असां हलिया वियासीं, असां सिंध खे विसारे छॾियोसीं। हिन वक़्तु बि उन्हनि सां गॾियल आहियूं 42 सालनि खां, ऐं डे बाय डे जेका इम्प्रूवमेंट अचे थी ऐं असांजा जेके बॉन्ड्स आहिनि उहे वधीक मज़बूत थियनि था। त बेसिक साना जो मक़सदु वेलफेयर जे लिहाज़ खां जेको आहे, साना हिन वक़्तु ताईं जेके असांजा शागिर्द आहिनि उते सिंध में काफ़ी यूनिवर्सिटीज़ में पढ़नि था, उन्हनि जे लाइ स्कॉलरशिप जो कमु करे थी, जेका असांजी फैम फंड आहे, मोर देन 25 years जेका आहे असां अॻा पियल आहियूं। ऐं उन खां अलावा तव्हां ॾिसंदो जेके बि तबाहकारियूं अहिड़ियूं आहियूं जेके असां नेचुरल डिज़ास्टर चवंदा, उन में साना ऐं अमेरिकन जेके सिंधीज़ आहिनि उन वधि खां वधि अॻिते अची करे पंहिंजो किरदारु निभायो। ज़रूरी न आहे उहो त मॉनिटरी हुजे, इन एनी केस जेको आहे उहे उन्हनि पंहिंजो अची अॻिते किरदारु निभायो। साना जो मेन मक़सदु इहो आहे। अच्छा सर, जेके हितां असांजा दोस्त अचनि था तव्हां ॾे अमरीका, त उन्हनि जी साना कहिड़े कहिड़े तरीक़े सां मदद कंदी आहे ऐं उहे तव्हां सां कीअं कॉन्टेक्ट कंदा आहिनि? साना जी कॉन्टेक्ट अॼुकल्ह मीडिया जो दौरु आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त जीअं असां अटैच आहियूं सिंध सां लाॻापियल आहियूं। साना जा जेके मेंबर्स आहिनि, साना जी एग्ज़ीक्यूटिव काउंसिल आहे, या जेके नॉर्थ अमेरिका में कैनेडा ऐं अमेरिका में जेके वॾा वॾा शहर आहिनि उते असांजा चैप्टर्स आहिनि, त उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी बॉडी आहे। त जेके नॉर्थ अमेरिकन सिंधीज़ आहिनि उहे हमेशह, हाणे ह्यूस्टन आहे, मां पाण जिते रहां थो उतां जी मिसाल तव्हांखे ॾियां, हिते अगरि तव्हां ॾिसंदव लास्ट 10 years में काफ़ी सिंधी जेके आहिनि माइग्रेट थी आया आहिनि। उहे पोइ स्किल ते हुजनि, एज़ अ स्टूडेंट अचनि, पढ़ाई लाइ अचनि, या डॉक्टर्स अचनि। त साना पंहिंजे विताहार ईअं न आहे त जेको आहे कोई सिंधी आयो उनखे सिर्फ़ु, ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको हिते अचे थो इमिग्रेंट थी अचे थो उनखे रिसोर्सिस हूंदा आहिनि, उनखे असल जेका शइ जी ज़रूरत हूंदी आहे उहा हूंदी आहे सही गाइडेंस। सही सर। हाणे हू हिते अचे थो हिकिड़ो माण्हू खोड़ तरीक़ा न अचण जा लीगली, त उहो हिते अची छा करे, उनखे कीअं गाइडेंस ॾिनी वञे, कहिड़े शहर में अचे, अगरि उतां खां कंहिंसां कॉन्टेक्ट करे थो त ॾिसो के शहर हूंदा आहिनि इमिग्रेंट फ्रेंडली हूंदा आहिनि, ऐं को माण्हू किथे रही सघे थो, हर माण्हू इहो चाहींदो आहे त परॾे वञे त पंहिंजी कम्यूनिटी हुजे, पंहिंजा जेके सिंधी ॻाल्हाइण वारा हुजनि उहे हुजनि, पर हर कंहिंजो मिट माइट को दोस्त हिते रहे थो, त उहे इन सिलसिले में कॉन्टेक्ट में ॾाढो जल्दी अची वेंदा आहिनि। ऐं ॿियो साना जो टोल फ्री नंबर बि आहे, साना जी वेबसाइट आहे जिते दे कैन रीच आउट अस, ऐं उते हर डिटेल इवन एग्जीक्यूटिव काउंसिल जे हर मेंबर जी, प्रेसिडेंट खां वठी जेके असां नव मेंबर्स आहियूं उन्हनि सभिनी जी ईमेल एड्रेस ॾिनल आहे।
त रीचिंग नाउ डेज वेरी इज़ी जेको आहे कोई बि इन फ्यूचर बि कोई अचणु चाहे हाणे जीअं असांजा स्टूडेंट्स ईंदा आहिनि स्पेशली मां उन्हनि जी ॻाल्हि कयां जी जी डॉक्टर्स ईंदा आहिनि USMLE जे लाइ उन्हनि जे लाइ हिकिड़ी रिक्वायरमेंट हूंदी आहे त उन्हनि खे ऑब्ज़र्वेशन शिप ते करणी हूंदी आहे त बिल्कुलु असांजी साना जी हिकिड़ी लाॻापियल तंज़ीम आहे सिंधी डॉक्टर्स जी जेके पेवना चवंदा आहिनि जी दे आर वर्किंग वेरी वेल उहे उन्हनि खे हिते ऑब्ज़र्वेशन जेको आहे हॉस्पिटल्स में प्रोवाइड करे उन्हनि खे लेटर्स वठी ॾींदा आहिनि त जीअं हू हिते अचनि ऐं USMLE जो जेको नेक्स्ट स्टेप आहे उहे हिते कनि त इन जो तव्हां नतीजो ॾिसो त पोयनि 2 सालनि में सभ खां वधीक जेके USMLE पास करे आया आहिनि डॉक्टर्स उहे सिंध मां आहिनि अच्छा वो डॉ ज़बरदस्त मेडिकल कॉलेज हुजे LMC हुजे या हैदराबाद जा ॿिया कॉलेजिस हुजनि सखर जेको कॉलेज आहे मेडिकल उतां जी जी त इहा हिकिड़ी शो करे थी त उन्हनि खे हिते सहूलियतूं आहिनि सही अच्छा सर जीअं कंहिं बि तंज़ीम जो हिकिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे त उन में कहिड़े इन थिबो आहे मतिलबु हुनखे जॉइन कीअं कबो आहे मेंबरशिप जंहिंखे असां पाण चऊं त मेंबरशिप जो तरीक़ेकार कहिड़ो हूंदो आहे ऐं कहिड़ो शख़्स उन में जेका मेंबरशिप हासिल करे सघे थो हा साना जेका आहे असांजी जेका बायलॉज आहिनि उन मुताबिक़ असांजी मेंबर्स कैटेगरी आहिनि हिकिड़ी सिंगल आहे हिकिड़ी फैमिली आहे स्टूडेंट मेंबरशिप आहे ऑनररी मेंबरशिप बि आहे सही सर सवाइ ऑनररी मेंबरशिप खां जेके ॿियूं कैटेगरीज़ आहिनि उहे जेके आहिनि उन्हनि जे लाइ रिस्ट्रिक्शन इहा आहे त हू हिते हिकिड़ो त ओरिजिन उन्हनि जो सिंध हुजे सही सर ऐं ॿियो हिते रहंदा हुजनि मुस्तकिल जेके रिहाइश पज़ीर हुजनि उहे जेके आहिनि अप्लाई करे सघनि था मेंबरशिप जे लाइ असांजी हिकिड़ी मेंबरशिप कमेटी हूंदी आहे जी उनजो हिकिड़ो चेयर हूंदो आहे ऐं उनजा मेंबर्स हूंदा आहिनि उहे मेंबर्स जेके आहिनि उहे पूरे नॉर्थ अमेरिका मां असां जेके वॾियूं वॾियूं स्टेट्स आहिनि उतां हूंदा आहिनि पोइ उहे वेरीफाई कंदा आहिनि त हा ही माण्हू जेको आहे हिन स्टेट में हिते रहे थो ऐं हुनजी हिकिड़ी नॉमिनल फीस हूंदी आहे जेका 2 सालनि जे लाइ हूंदी सही सर आहे माना हिकिड़ो अगरि फैमिली मेंबर थियणु चाहे थो विथ स्पाउस त ज़ाल मुड़ुस 2 ॼणा उहे मेंबरशिप अप्लाई करे फॉर्म भरे वठी सघनि था जी जंहिंजी $60 फीस आहे फॉर 2 years ऑफ टर्म सही सर ऐं उहे एलिजिबल आहिनि वोट करण जे बि जेका असांजी हर 2 सालनि में असांजो हिकिड़ो डेमोक्रेटिक ऑर्गेनाइज़ेशन आहे त उनजी हर 2 सालनि में इलेक्शन थींदी आहे जेका हू पंहिंजी एग्ज़ीक्यूटिव काउंसिल चूंडींदा आहिनि सही सर त उन में हू पार्टिसिपेट बि करे सघनि था वोट करे सघनि था दिस इज़ द वेरी इज़ी क्राइटेरिया फॉर मेंबरशिप अच्छा जीअं सर तव्हां ज़िक्र कयो त तव्हां सिंध जेके या जेका पार्टी ठही ऑर्गेनाइज़ेशन ठही उनजो मेन मक़सदु हो त असां सिंध मां विया आहियूं पर सिंध खे विसारियो न आहे ऐं बिल्कुलु उनजे मसइलनि ऐं मसाइलनि ते इहा हिकिड़ी मोहबत जी निशानी आहे त मां चाहींदुसि त तव्हां कुझु प्रोग्राम्स जा ज़िक्र ॿुधायो जेके तव्हां हींअर ताईं सिंध में अहम प्रोग्राम कया हुजनि ऐं उहे हुननि जा छा मक़सदु हुया ॾिसो सिंध जे लाइ जीअं हाणे मूं तव्हांखे ॿुधायो त असांजी जेका आहे स्टूडेंट्स जे लाइ स्कॉलरशिप उहा फॉर मोर देन 25 years इट्स स्टिल गोइंग ऑन जी ऐं उन खां अलावा असांजी हिकिड़ी अनमोल आहे कमेटी जेका कर्ज़े हसना उनखे चओ ॾींदी आहे त उहा ईअं आहे त उहो सिंध में हुजे या नॉर्थ अमेरिका में हुजे जी अगरि को सिंधी कुझु कंहिं बिज़नेस करण जे लाइ या को इनिशिएट वठण जे लाइ को एंटरप्रेन्योर आहे हिते नॉर्थ अमेरिका में उनखे का शइ स्टार्ट करण जे लाइ या को स्टूडेंट आहे लेट सपोज कोई स्टूडेंट आहे USMLE पास आहे हिते आहे असांखे ख़बर आहे अॼु न सुभाणे उहो डॉक्टर थींदो जी ऐं उनखे का अहिड़ी ज़रूरत आहे त साना उनखे फुली सपोर्ट कंदी सही सर आहे ऐं ॿिया तव्हां ॾिसो इवेंट हाणे हींअर ई प्रेसिडेंट साना जो हुते हुयो सिंध में त नसरुल्ला गडानी साफ़ी जेको क़तल थियो
उन सां साना वाइदो कयो हुयो त उनखे साना जेको आहे घर बि ठाराए ॾींदी ऐं माली मदद बि कंदी। जी ऐं तव्हां ॾिसो साना उहो वाइदो विसारियो न। माली मदद त उन वक़्तु बि कई हुई, जी उनजे जी बचण बि कई, पर हींअर बि उनखे घर ठाहिण जे लाइ जेको अमाउंट हुयो चेक, आई थिंक इट्स मोर देन $1 million, त उहो जेको आहे उनखे हैंड ओवर कयो। त ईअं जेको लास्ट फ्लड आयो सिंध में, हिकिड़ो वॾो डिज़ास्टर हुयो, बिल्कुलु उनमें साना पंहिंजो किरदारु अदा कयो ऐं जेको आहे अॻिते वधी करे हर लिहाज़ खां कमु कयो। हाणे अचूं था हिते वेही साना जेको आहे छा थी करे, असांजी हिकिड़ी ARC कमेटी आहे, एडवोकेसी एंड राइट्स कमेटी, जंहिंजा एवरी मंथ हिकु या ॿ वेबिनार थींदा सही आहिनि। ऐं उहे हूंदा ई वेबिनार्स जेके आहिनि उहे सिंध जे करंट जेके इशूज़ आहिनि उन ते थींदा आहिनि। जी पोइ उहो एजुकेशन सां रिलेटेड हुजे, उहो सिंध जी करंट जेका सूरत हाल आहे उन सां हुजे, उहे NFC अवॉर्ड आहे उन ते हुजे, या सिंध सां ॿी काई जेका ज़्यादती आहे, जेके ह्यूमन राइट्स इश्यूज़ आहिनि सिंध में, जी उन्हनि ते हुजे, त उहे वक़्तनि फ़वक़्तनि, पर महीने में हिकु या ॿ दफ़ो उहो टॉपिक हूंदो आहे। उन ते असां जेके रिलेटेड पर्सन हूंदा आहिनि, इंटेलेक्चुअल्स हूंदा आहिनि, असांजा जेके दानिश्वर आहिनि, अदीब आहिनि, उन्हनि खे असां इनवाइट कंदा आहियूं त उहे अचनि ऐं उन ते ॻाल्हाइनि। पर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॻाल्हाइनि न, उन खां पोइ उन जो हल बि असां पेश करे सघूं, ऐं हुकूमत वक़्तु जेका आहे जी उन ते एतिरो प्रेशर अचे त उहे उन हल जी तरफ़ वञे। सही छो सर जो साना मतिलबु एक्सट्रीम इहो ई करे सघे थी त जेको थिंक टैंक आहे वेबिनार कराए सघे थी, सेमिनार्स कराए सघे थी। हाणे असांजी एजुकेशन कमेटी आहे जेका वेबिनार्स कराईंदी आहे, जंहिंमें असां ॿुधाईंदा आहियूं त उते जेके पढ़नि था उहे कीअं अंडर ग्रेजुएट ग्रेजुएट प्रोग्राम में कीअं उहे अप्लाई कनि, कैनेडा में अमेरिकन यूनिवर्सिटीज़ में स्कॉलरशिप्स कीअं हंट कनि ऐं जी जी हिते कीअं अचनि। ॿी असांजी इमिग्रेशन एंड सेटलमेंट कमेटी आहे, जंहिंखे असांजो डॉक्टर साहब आहे, डॉक्टर सफ़ीला सूमरो, उहो लीड कंदो आहे। हाणे उन कमेटी जो मक़सदु उहा हींअर ठही, उन में पोयनि 5 सालनि जी महिनत शामिल आहे। सही सर माना हिते हिकिड़ी कैटेगरी आहे NIW, यानी जेके दुनिया में स्पेशली सिंध में PhD डॉक्टर्स आहिनि या मास्टर्स आहिनि, पंहिंजी फील्ड में 15-20 सालनि जो तजुर्बो आहे, त उन्हनि जी कुझु रिक्वायरमेंट आहिनि, पोइ US गवर्नमेंट उन्हनि खे ग्रीन कार्ड ॾींदी आहे। त इहा अवेयरनेस उते कंहिंखे हुई कोन, सही सर पर पोयनि 5-7 सालनि में जॾहिं खां जेके नवां हिते चेहर आया, जिन पाण स्ट्रगल करे हिते पहुता, उन्हनि जॾहिं डिस्कवर कयो या ॾिठो या पंहिंजी मदद पाण सां आया, त उन्हनि इहो सोचो अची त ही असां त आया आहियूं, असांखे एतिरो अरसो लॻो, वक़्तु लॻो, पर ॿिया जेके आहिनि उन्हनि खे इहा ख़बर ई कोन्हे। त असां उन जे लाइ हिकिड़ी कमेटी ठाही त जेका उन्हनि जी मदद बि करे, ऐं लीगली हू कीअं अची सघनि था विदाउट एनीथिंग, के जेको आहे तव्हांखे $1,00,000 न खपनि इन्वेस्टमेंट जे लाइ, ऐं पढ़ाई बि हिकिड़ी वॾी नेमत आहे, ऐं तव्हां बिल्कुलु उन जे ज़रिए बि हिते पेर रखी सघो था। ऐं असांजो उन खां अलावा सिंधी स्कूल आहे ऑनलाइन, जेके नॉर्थ अमेरिकन बॉर्न हिते सिंधीज़ आहिनि, उन्हनि जा ॿार या वॾा जिन खे जेके सिंधी ॻाल्हाइण विसरी वई, पंहिंजी ॿोली खे सही ज़िंदा रखण जे लाइ, उहो स्कूल जेको आहे साना उनखे लीड करे थी, उहो हलंदो आहे। ऐं मुख़्तलिफ़ ॿिया शोबा आहिनि जंहिंमें प्रोफेशनल गाइडेंस हूंदी आहे, जेके हिते अची विया आहिनि नॉर्थ अमेरिका में, जी उन्हनि जे लाइ हिकिड़ी हींअर असां इंजीनियरिंग काउंसिल ठाही आहे, जंहिंजो नालो सेना आहे, सिंधी इंजीनियर्स ऑफ नॉर्थ अमेरिका। इक़बाल तरीन साहब असांजो पास्ट प्रेसिडेंट, ऐं हिन वक़्तु उहो सेना खे लीड थो करे, चेयर आहे। त उहा जेका सेना हिते असांजो दोस्त आहे ट्रेयर आकाश रामाणी, जी सर उन इहो आइडिया ॾिनो, ही इज़ अ इंजीनियर,
त छो न असां हिकिड़ी तंज़ीम मिली करे पंहिंजे साना जे अंडर ई हिकिड़ी काउंसिल ठाहियूं जेका इंजीनियर्स जे लाइ हुजे, त जेके प्रोफेशनल इंजीनियर्स हिते अचनि था उहे उन्हनि खे असां कैच कयूं त कंहिं ऑर्गेनाइज़ेशन में किथे उन्हनि लाइ जॉब्स आहिनि छा आहे, ऐं ॿियो जेके इंजीनियर्स हुते पढ़नि था उन्हनि खे बि असां मदद कयूं प्रोफेशनली कि हा अगरि हिते जेके इंजीनियर्स आहिनि उन्हनि जी जे लाइ अगरि स्कॉलरशिप असां इहा ॾेई छॾियूं त उहा असां वटि 100 इंजीनियर्स जो ग्रुप आहे। जी हिकिड़ो इंजीनियर अगरि हिकिड़े पाकिस्तानी इंजीनियर खे ऑन करे थो कायदेवाम में हिन में मैरान में एनईडी में, त उहा हुनजी 4 साल जेका फीस आहे उहो ही विल डू दैट। सही सर। उन सां 100 नवां इंजीनियर स्कॉलरशिप ते अची वेंदा। त इहे मतिलबु मां तव्हांखे नटशेल थो ॿुधायां, देयर इज़ अ वेरी बिग लिस्ट जेका आहे त साना कीअं हेल्प करे थी नॉर्थ अमेरिकन सिंधीज़ जी, या जेके सिंधीज़ उते असांजा स्टूडेंट आहिनि शागिर्द आहिनि उहे जेके सिंध में आहिनि। अच्छा सर, जीअं हाणे हिन में स्कॉलरशिप जो ज़िक्र अचे थो या फ्लड जो तव्हां ज़िक्र कयो, त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे इन जी माली सहायता थी थिए, मदद जी ज़रूरत थी पए। डोनेशन ड्राइव जो तव्हां वटि को सिस्टम आहे, उन जो मक़सदु छा आहे ऐं उहा कीअं कई वेंदी आहे, उहा छा लाइ हूंदी आहे? छाकाणि त उन लाइ माण्हुनि जे ज़हन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा सुवाल अजाया उथंदा आहिनि, त उहो तव्हां खां असां ॼाणणु चाहींदासीं। ऑर्गेनाइजेशन दुनिया में जेके बि आहिनि, जी जेके बि ऑर्गेनाइजेशन्स आहिनि उहे डोनेशन चैरिटी उन खां सवाइ जेको आहे उहे हली कोन सघनि। सही सर। भले असां वटि हिते सिंधी माशाल्लाह मिलेनियर्स बि आहिनि, त ज़रूरी न आहे त सिर्फ़ु साना उन्हनि ते इनसार करे जी या सिर्फ़ु डॉक्टर्स इंजीनियर्स उन्हनि ते इनसार करे। हर माण्हू जेको हिते रहे थो, जेके मेंबर्स आहिनि नॉन मेंबर्स आहिनि उहे कंट्रीब्यूट कनि था सना खे। सही सर। त उन में ईअं थींदो आहे, असांजी हिकिड़ी फंड रेज़िंग कमेटी आहे, उनखे हिन वक़्तु डॉक्टर अब्दुल रऊफ़ शेख आहे कैनेडा जो, उहो लीड करे थो, ऐं साईं डॉक्टर हफ़ीज़ अब्बासी साहब आहे, ऐं ॿिया 3-4 असांजा रेस्पेक्टेड मेंबर्स आहिनि, उहे उनखे लीड कनि था। इन लिहाज़ खां वॾी ट्रांसपेरेंसी आहे। उन में छा थींदो आहे त कुझु अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जीअं असांजो फैम फंड आहे, असांजो अनमोल फंड आहे, ऐं साना जो हिकिड़ो जनरल फंड आहे। उन जे लाइ जेका डोनेशन ड्राइव हूंदी आहे उहा परमानेंट हूंदी आहे, उहा साल में हिकिड़ो दफ़ो हलंदी आहे, सही जंहिंमें जिन खे डोनेट करणा हूंदा आहिनि इन्हनि जेके असांजा पर्टिकुलर फंड्स आहिनि इन्हनि में उहे डोनेट कंदा आहिनि। उन खां अलावा डे बाय डे, जीअं हाणे मां तव्हांखे ॿुधायो ज़िक्र कयो सैलाब जो, जी डिज़ास्टर बिल्कुलु। जो, उन खां अलावा ॿियूं इमरजेंसियूं अचनि थियूं। क्यों एमरजेंसी, त असांजी हिकिड़ी सहकार कमेटी आहे, बिल्कुलु सहकार जेका एमरजेंसी रिलीफ फंड जे लाइ आहे। बिल्कुलु। उनखे असांजो जमील साहब आहे कैनेडा मां, उहो लीड कंदो आहे। पोइ उन में छा हूंदो आहे, उहो इनिशिएट कंदो आहे त ही जेको आहे एमरजेंसी आई आहे, हाणे इन जे लाइ असां खे छा करणु खपे, इन जो गोल हेतिरो आहे। पोइ असां उनजी पंहिंजो जेके असांजो व्हाट्सएप ग्रुप आहे, असांजी साना लिस्ट आहे, सही उन सर। ते उहो मैसेज असां मेंबर्स जे लाइ रखंदा आहियूं। पोइ उहे जेको बि उनमें प्लेज कंदो आहे, जेको डोनेशन या चैरिटी जंहिं बि मक़सद लाइ हूंदो आहे, उहो साना जे अकाउंट में मोकिलींदो आहे। पोइ साना जी सहकार कमेटी जेका आहे उहा साना जे अकाउंट मां उनखे उनजी मदद कंदी आहे थ्रू सना। सही त सर। उन में ज़रूरी न आहे त को जेको आहे ज़रूरी $1000 ॾे या $2000 ॾे, इट्स डिपेंड, को $50 ॾे, को 100 ॾे, को 10 ॾे, को 20 ॾे, पर असांजो गोल छा हूंदो आहे, मक़सदु छा हूंदो आहे त असां उन शइ खे पूरो कयूं। ऐं उन जो जेको आहे, छो जो बुड़ी बुड़ी तलाउ, बिल्कुलु अगरि कंहिंखे 10,000 कंहिंखे 5,000 कंहिं एमरजेंसी लाइ खपनि था, त उहो हिकिड़ो माण्हू को न आहे, पोइ साना मिली करे उनजी बिल्कुलु। मदद कया, पर इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एमरजेंसी जे लाइ। अच्छा सर, तव्हां हर साल जेको पंहिंजो हुते सालाना हिकिड़ो प्रोग्राम कयो था पिया, उन में तव्हां सिंध जा फ़नकार, सिंध जा शाइर ऐं सिंध जे कल्चर सां जेके रिलेटेड आहे, म्यूज़िक आहे, ऐं जेके तव्हांजा ख़ासि जेके अहम ओपिनियन रखनि था उन्हनि खे घुरायो था,
त उन्हनि जो जेको पसे पर्दा जेको हिकिड़ो हूंदो आहे त भई हिन जो मक़सदु छा आहे, त उनखे पंहिंजे कल्चर खे, पंहिंजे म्यूज़िक खे उते इंट्रोड्यूस कराइणु आहे, या उनजा ॿिया बि बेनिफिट हूंदा आहिनि? न, ॾाढो बहितरीनु क्वेश्चन आहे। उन में काफ़ी शयूं आहिनि। असां ते कुझु दोस्त जेके सम्झनि कोन था, या अहिड़ा माण्हू जिन खे ख़बर न आहे, असां ते क्रिटिक्स बि थींदी आहे त बाबा साना हर साल कन्वेंशन थी कराए, ऐं 3 ॾींहंनि जो इहो कन्वेंशन हूंदो आहे। त असां नॉर्थ अमेरिका में हिकिड़े टिपिकली इहो हूंदो आहे त हिकिड़े साल अमेरिका में थींदो आहे, हिकिड़े साल कैनेडा में थींदो आहे। त उहो फंक्शन साना करोड़े रुपया ख़र्च थी करे, इहे साना करोड़े रुपया सिंध में मदद जे लाइ, उनजे लाइ छो थी मोकिले। त हाणे मां तव्हांखे ॿुधायां साना कन्वेंशन जो मक़सदु छा आहे। जी सर। साना जो हाणे 42 42 साल जेको आहे उहो शुरू थी चुको आहे, ऐं 42 सालनि खां साना हिकिड़ो कन्वेंशन हर साल कंदी आई आहे, जेको 3 ॾींहंनि ते मुश्तमिल हूंदो आहे। हिन साल असांजो लास्ट ईयर ह्यूस्टन में हो 2025 में 41 कन्वेंशन, हाणे 42 असांजो टोरंटो कैनेडा में आहे। उन में मक़सदु सिर्फ़ु जेको तव्हां ॿुधायो इहो न हूंदो आहे, मतिलबु इहो आहे ई आहे, पर उन खां अलावा कन्वेंशन जो मक़सदु आहे त पाण में असां जेके सिंधी रहूं था, जी। पहिरीं ॻाल्हि आहे जेके हिते माण्हू हिते रहनि था, ॿारनि सां, बचड़नि सां, फैमिली सां अकेला, उन्हनि जो बि पंहिंजो पूरो हक़ आहे त ॿारनि खे ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिते कंहिं तफ़रीह जे मक़ाम ते वठी वञनि, हिते घुमाइनि, ऐं जेको आहे लाइफ पंहिंजी इंजॉय कनि। बिल्कुलु। त कन्वेंशन हिकिड़ो अहिड़ो असां प्रोग्राम रखियो आहे हर साल, जंहिंमें हर सिंधी फैमिली, हर सिंधी जो मतिलबु इहो न आहे 100%, हाणे हिते त लखे माण्हू रहंदा हूंदा जेके अची सघनि, जी जी बिल्कुलु। उहे उते गॾु थींदा आहिनि पंहिंजे ॿारनि सां, बचनि सां, फैमिलीज़ सां, ऐं ॿियूं जेके सिंधी फैमिलीज़ आहिनि पंहिंजे शहर खां अलावा। शहर में त असां हिकिड़ी डायस्पोरा कम्यूनिटी आहियूं, मिलूं था, हिक ॿिए सां ॻाल्हायूं था, मरणे पढ़णे में वञूं था, जी जी पर जेके नॉर्थ अमेरिका में सिंधी रहनि था, असां उन्हनि खे कीअं रीच कयूं, उन्हनि जी नेटवर्किंग कीअं थिए, ॿारनि जा पाण में रिश्ता कीअं थियनि, बिल्कुलु सिंधी सिंधीअ सां कीअं मिले। सही सर। त अॼुकल्ह जे जदीद दौर में ही तमामु ज़बरदस्त एक्टिविटी आहे। हाणे जी जी उन में छा आहे त असांजी यूथ जेका आहे उनखे इन्वॉल्व करणु ज़रूरी हूंदो आहे। असांजो हिकिड़ो यूथ जो वाइस प्रेसिडेंट बि आहे, दानिश पठान, ह्यूस्टन मां आहे, तमामु बहितरीनु कमु करे पियो, ऐं पोयां जेको यूथ वारा करे आया आहिनि ॾाढो ज़बरदस्त कमु करे आया आहिनि। पोइ उन में असां यूथ खे बि इन्वॉल्व कंदा आहियूं, असां फैमिलीज़ खे इन्वॉल्व कंदा आहियूं, मैट्रिमोनियल उन में शयूं हूंदियूं आहिनि, यूथ लाइ एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि, बिल्कुलु। स्पोर्ट्स, ऐं उन खां अलावा जेके असां सिंध मां दानेश्वर अदीब, या जीअं लास्ट ईयर असांजा पॉलिटिशियंस बि आया हुया, त असांजा सिंगर्स जेके आहिनि सिंध वारा, असांजो लोक अदब आहे, त उहे जेके आहिनि उहे असां ज़िंदा रखूं उनखे। ऐं हिते जेके नॉर्थ अमेरिकन आहिनि, असांजूं जेके नेक्स्ट जनरेशन्स अचनि थियूं, असांजो यूथ आहे, उनखे ॾेखारियूं, उनखे मिलायूं त वाह हीअ असांजी सकाफ़त आहे। बिल्कुलु अगरि उन्हनि खे इहा शइ ख़बर न पवंदी त पोइ त असांजी सकाफ़त ख़तमु थी वेंदी न। इहा असां हक़ीक़त आहे कीअं ॿुधाईंदासीं? सिर्फ़ु चवण लाइ त काफ़ी न आहे, 5000 साल पुराणी असांजी सकाफ़त आहे, पर ख़बर त पए जेको आहे। ऐं ॿी ॻाल्हि त जेके हिते ॿियूं क़ौमूं रहनि थियूं, जी जी जेके हिते नेटिव अमेरिकन्स रहनि था, या उन खां अलावा ॿियनि मुल्कनि जा जेके यूरोपियंस रहनि था, इंडिया आहे जेका कम्यूनिटी आहे, या असांजा जेके ॿियनि पाकिस्तानी भाउर जेके ॿियनि सूबनि मां हिते आया माइग्रेट थी उहे रहनि था, त उन्हनि सभिनी खे ॾेखारणु, उन्हनि खे ॿुधाइण त असां जेका सिंधी क़ौम सिंध आहे, उहा असां भिटाई जा पोइ लॻा आहियूं, बिल्कुलु। असां हमेशह पीस अमन जी ॻाल्हि कई आहे, असां शाइरी में बि अमन ॿुधायो आहे, मतिलबु असांजी जेका नेचर आहे, असांजो खून आहे, उहो अमन पसंदि आहे, जी जी ऐं हीअ असांजी सकाफ़त आहे, ऐं बिल्कुलु। हीअ असांजी ॿोली आहे जेका हिन वक़्तु बि दुनिया में जेका असांजी सकाफ़त आहे उहा टॉप 5 में ईंदी आहे, आई बिलीव।
जी ओल्डेस्ट सिविलाइज़ेशंस में जेका आहे त इहा शइ ऐं उन खां अलावा जेके असांजा हिते सेशंस थींदा आहिनि 3 days हाणे साना जो जेको कन्वेंशन आहे उहो 3 ॾींहंनि जो छाजे लाइ आहे 3 ॾींहंनि जो इनजे करे आहे त हिकिड़ो त लास्ट डे असांजो गाला नाइट हूंदो आहे सही उन सर में पंहिंजी जेका AGM हूंदी आहे एन्युअल जनरल मीटिंग जेका असांखे बायलॉस जे मुताबिक़ लाज़िम करणी हूंदी आहे जी उन जी में पाण में हिक ॿिए खे तिखा मिठा सवाल बि कंदा आहियूं इहो हिकिड़ो डेमोक्रेटिक राइट आहे हर साना मेंबर जो जी जी ऐं उन खां अलावा तजवीज़ूं वठंदा आहियूं ऐं बाक़ी जेको विचों ॾींहुं हूंदो आहे उन में असां सेशंस रखंदा आहियूं हाणे सेशंस छा ते हूंदा आहिनि सेशंस हूंदा आहिनि सिंध में जेके मसइला मसाइल हलनि था पिया उन ते हूंदा सही आहिनि सर जीअं ॻाल्हि करियूं तालीम जो मसइलो हले थो हेल्थ जा इशूज़ आहिनि ऐं तव्हांजा पॉलिटिकल ऑर्गेनाइज़ेशन त न आहियूं असां पर जेके ज़ाहिरी ॻाल्हि आहे पॉलिटिक्स सिंध में हिकिड़ी हुकूमत जमात आहे बिल्कुलु ऐं ॿियूं जेके जमातूं आहिनि उहे छा करे रहियूं आहिनि ऐं असांजो सिंधियुनि जो सभिनी जो जेके सिंध जा हुआ उन्हनि जो हक़ आहे त असां पुछी सघूं उन्हनि खां त तव्हां कहिड़ी जिदोजहद करे रहिया आहियो ऐं सिंध खे सिंध जे हक़नि जे लाइ छा लाहे अमल जेको आहे उहो हली हले रहियो थो आहे बिल्कुलु ऐं ॿिया जेके इशूज़ आहिनि उन्हनि खे असां हिते इंटरनेशनल फोरम ते उथारींदा आहियूं त जीअं ख़बर पए माण्हुनि खे ऐं ॿियूं जेके NGOs आहिनि दुनिया में या ॿियूं जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि खे ख़बर पए त जेको आहे छा हली रहियो आहे छा थी रहियो आहे बिल्कुलु मक़सदु सिर्फ़ु उनजो इहो न आहे त असां जेको आहे काफ़ी वेरी सॉरी टू से कुझु अर्सो अॻु में मूं ॿुधो त बसि जेको आहे कंहिं चयो त सिर्फ़ु असां इहो हो जमालो कंदा आहियूं ईअं न आहे उनजे पोयां तव्हां अची ॾिसो यू आर मोस्ट वेलकम टू जॉइन अस काफ़ी माण्हू सिंध खां ईंदा आहिनि नॉर्थ अमेरिका त आई बिल्कुलु आहे पर तव्हां उन्हनि खां पुछो प्रोफेसर साईं इनाम शेख साहिबु आहे लास्ट ईयर साईं अयाज़ लतीफ़ पलीजो साहिबु ईंदो रहंदो आहे ऐं ॿिया खोड़ नाला जेके असां सां शामिल हूंदा आहिनि जी तव्हां जी उन्हनि खे ॾिसो त कीअं असांजी ऑर्गेनाइज़ेशन कमु करे थी पई अच्छा सर जीअं तव्हां कन्वेंशन जो ज़िक्र कयो ईअं असां चाहींदासीं त तव्हां असांखे इहो ॿुधायो त हाणे साना जा जेके आहिनि फ्यूचर प्लान्स छा आहिनि उहे चाहे उते जे प्रोग्राम्स जे लाइ हुजनि या सिंध जे लाइ हुजनि उन्हनि जा के ख़ासि प्रोग्राम जेको तव्हां फ्यूचर प्लान हुजे उहो असां कुझु ॿुधायो असां जॾहिं खां असांजी हीअ बॉडी EC जेका इलेक्ट थी करे आई 2025 में त हर ख़बर अथव साना ॾाढो सुठो कमु कंदी पई अचे कंदी रहंदी इंशाल्लाह पर नवां आइडियाज़ नई बहितरीअ जूं ॻाल्हियूं ऐं डे बाय डे इहे शयूं जेके आहिनि हलंदियूं रहंदियूं असांजो मक़सदु इहो हुयो त असां जॾहिं आयासीं त साना खे हिकिड़ो त डिजिटल कयूं सही सर दौर जे हिन वक़्त जे मुताबिक़ याने तव्हां ॾिठो हूंदो त हाणे जेके दुनिया में या इवन मूं हाणे ॿुधो त इस्लामाबाद में हिकिड़ी ऑफिस नई खुली आहे जिते ऑल इन वन ऑपरेशन सेंटर आहे जी त इहो कॉन्सेप्ट मुंहिंजे ज़हन में हो जॾहिं मां के इलेक्ट्रिक में कमु कंदो हुउसि त हिकिड़ी प्राइवेट कंपनी हुनखे ऑन कयो त उहो इहो कॉन्सेप्ट खणी आया हुया त वन विंडो ऑपरेशन जंहिंखे चइबो आहे जी सर त असां साना खे डिजिटलाइज़ कयूं अहिड़े तरीक़े सां त साना जी जेका वेबसाइट आहे या साना जी ऐप जेका आहे उहा फर्स्ट टाइम इन 41 इयर्स असां लॉन्च कई हिन साल 2025 में जी हाणे हुनखे प्रैक्टिकली जेको आहे असां ओपन कंदासीं ड्यूरिंग दिस कन्वेंशन जंहिंमें एवरीथिंग ऑन फिंगर टिप्स जेको आहे उहा साना जी मेंबरशिप हुजे जी उहा जेको आहे उन में असां मैट्रिमोनियल जेको आहे ऐप में उहो बि रखंदासीं उन में तव्हांखे ट्रांसपेरेंसी जेके मेंबर्स हूंदा उनखे पंहिंजो लॉगिन ID हूंदो उहो हिन वक़्तु बि आहे जेके मेंबर्स आहिनि जी जी वेबसाइट ते उहे लॉगिन करे सघनि था पर जॾहिं ऐप ते ईंदा त एवरीथिंग ऑन देयर फिंगर टिप्स त जेके जेके बि कम ऐं ॿियूं हिते नॉर्थ अमेरिका में छा हूंदो आहे
त कुझु ऑर्गेनाइज़ेशन्स हूंदियूं आहिनि या अहिड़ा सिस्टम आहिनि जेके पर्क्स ॾींदा आहिनि असांखे त बाबा तव्हां हिन ऑर्गेनाइज़ेशन जा मेंबर आहियो त तव्हांखे जेको आहे हिन शइ ते ही डिस्काउंट आहे। त उन में असांजो इहो आहे त जेके हिते असांजा बिज़नेसमैन आहिनि जी सर। बिज़नेस कनि था, लेट सपोज होटलिंग जो बिज़नेस आहे, रेस्टोरेंट जो बिज़नेस आहे, जंहिं जंहिं शहर में जिते आहे, छो जो हर को माण्हू ट्रेवल करे थो वञे थो, बिल्कुलु। त असां उन्हनि खे पंहिंजे नेटवर्क में आणियूं ऐं जेको असांजो जॉब नेटवर्क आहे उहो शुरू कयूं त जेके हिते नॉर्थ अमेरिका में सिंधीज़ नवां अचनि था, इमिग्रेंट अचनि था, उहे उहा ऐप डाउनलोड करे या वेबसाइट ते वञी उहो सिर्फ़ु जॉब पोर्टल खोलीनि त उन्हनि खे जेको आहे पंहिंजी सिटी जॾहिं सर्च में विझनि या US में ॾिसनि त उहा कहिड़ी सिटी में कहिड़ी जॉब अवेलेबल आहे, त जेके बिज़नेस ऑनर्स आहिनि उन्हनि खे असां हिन नेटवर्क में आणियूं त अगरि काई जॉब अवेलेबिलिटी उन्हनि वटि अचे थी त उहा उन पोर्टल ते एडवर्टाइज़ कनि, शो कनि त पाण में हिक ॿिए जी मदद थी सघे, बिल्कुलु। जेको असांजो मक़सदु आहे। ऐं जेको आहे उन में नेटवर्किंग थी सघे, त इहो हिकिड़ो नंढिड़ो इनिशिएटिव आहे। इट इज़ टाइम टेकिंग, पर इहो फ्यूचर में तव्हां होपफुली हिन साल ज़रूरु ॾिसंदव। बिल्कुलु। ॿियो असांजो जेको मेन मक़सदु आहे, जेको असां इनिशिएट कयो आहे, त जेके बि सिंधी ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि पूरी दुनिया में, जी असां उन्हनि खे हिकु प्लेटफॉर्म ते गढियूं, असां गॾु थियूं। असां हिकिड़ो इनिशिएट वरितो आहे साथ जे नाले सां, त जेके असांजी पूरी वर्ल्ड आहे उन में ऑस्ट्रेलिया, न्यूज़ीलैंड, जापान, असां मिडल ईस्ट अची वञूं त UAE, सऊदी अरब, बहरेन, कतर, ओमान, ऐं जेको आहे हेॾे यूरोपियन कंट्रीज़ हली वञूं त UK, लंडन में बेसिकली असांजी काफ़ी सिंधी ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, ऐं यूरोप जे ॿियनि शहरनि में इटली थी वियो या तव्हांजो फ्रांस, इते जेके ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि जेके कमु कनि थियूं नॉन पॉलिटिकल ऑर्गेनाइज़ेशन्स, जिन जो मक़सदु इहो वेलफेयर आहे, सिंध ऐं सिंध जे माण्हुनि जी ख़िदमत आहे, उन्हनि सभिनी खे असां हिकिड़े प्लेटफॉर्म ते ॻंढियूं, जंहिंजे लाइ असां फर्स्ट एवर सिंधी डायस्पोरा कॉन्फ्रेंस जेका आहे उहा सॾाई आहे, जेका अप्रैल 25 ते लंडन में थी रही आहे। अच्छा। उन में जेके बि ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, इन्विटेशन हाणे असां शुरू कया आहिनि उन जा, उहे जेको आहे उन्हनि खे मोकिलियूं पिया त हू पंहिंजो कोई बि जेको आहे रिप्रेज़ेंटेटिव या एज़ उते ऑर्गेनाइज़ेशन्स अगरि फ़ाल आहे त उन जो को प्रेसिडेंट, जनरल सेक्रेटरी या कोई बि नुमाइंदो जी जी बिल्कुलु। उहो शामिल थियण जे लाइ जेको आहे लंडन मोकिलिनि, असां सां गॾु शामिल थियनि, ऐं उनजो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त वी सिंधीज़ बियॉन्ड द बॉर्डर्स, माना असांजे लाइ को बॉर्डर कोन्हे, भले अमेरिका हुजे, कैनेडा हुजे, यूरोप हुजे, लंडन, त असां सभु गॾु आहियूं। असांजो हिकिड़ो पंहिंजो हैम्पशायर आहे, असांजी पंहिंजी हिकिड़ी दुनिया आहे जंहिंमें असां पाण में रही ॻाल्हाए टहक ॾेई हिक ॿिए सां रिली मिली ख़ुशि रहंदा आहियूं। सही सर। त उन में असांखे जेको इन फ्यूचर फ़ाइदो आहे उहो इहो आहे त सुभाणे असांजी जेका आहे हिन वक़्तु महदूद नेटवर्किंग आहे, उहा नॉर्थ अमेरिका में जेके सिंधीज़ आहिनि उन्हनि ताईं आहे, उहा रीच आउट कंदी सॼी दुनिया खे। बिल्कुलु। ऐं सुभाणे कोई सिंधी अगरि वञे थो, ऑस्ट्रेलिया थो वञे, न्यूज़ीलैंड थो वञे, त या ॿिए के मुल्क थो वञे, त असांजे लाइ माना हुनजी सपोज़ मुंहिंजो कोई दोस्त आहे या ॿिए के असांजा मेंबर जो दोस्त आहे, या उहो वञे थो ऑस्ट्रेलिया न्यूज़ीलैंड, त असां ऑस्ट्रेलिया न्यूज़ीलैंड जे उन खे चई सघूं था त अदा हिन जी जेका हेल्प थी सघे उहा तव्हां कयो। ईअं ई रेसिप्रोकल आहे, हुतां कोई अचे थो ऐं असांखे चवंदा था हीअ अमेरिका अचे थो, त ईअं उन्हनि माण्हुनि जी बि हेल्प थींदी जेके सिंध मां निकिरनि था। ऐं हिकिड़ो हमेशह 2 त 12 आवाज़ जॾहिं सघारो हूंदो आहे उनजो असर बि वधीक थींदो आहे। त जॾहिं हिकिड़ो आवाज़ हूंदो असांजे सिंध जे लाइ, सिंधियुनि जे लाइ,
त ऑब्वियसली सॼी दुनिया मां जॾहिं हिकु टाइम ते आवाज़ उथारिबो त उनजो असर बि ओतिरो ई थींदो, जेको आहे वधीक थींदो। त इहा हिकिड़ी नंढड़ी फ्यूचर जी कोशिशि आहे जेके होपफुली असां अॻिते जारी रखंदासीं। ऐं हर 2 सालनि में उहा इंटरनेशनल कॉन्फ्रेंस दुनिया जे कंहिं न कंहिं मुल्क में जिते सिंधी ऑर्गेनाइजेशन्स आहिनि उते उहा थिए। त जीअं उतां जी जेका ऑर्गेनाइजेशन आहे, लेट्स सपोज ऑस्ट्रेलिया जी आहे, जापान जी आहे, जी जी त उहा उनखे जेको आहे होस्ट करे ऐं सॼियूं ऑर्गेनाइजेशन्स उते वञनि बिल्कुलु ऐं उन में शमूलियत कनि त जीअं असांजा बॉन्ड्स जेके आहिनि उहे जारी रहनि ऐं गॾु रहनि। इहे 2 जेके आहिनि इनिशिएटिव साना जा, इहे तमामु अहम आहिनि ऐं होपफुली जेके आहिनि इहे असां सक्सेसफुली हिनखे कंप्लीट कंदासीं। अच्छा सर, असां चाहींदासीं त तव्हां आख़िर में असांजे यूथ खे, छो जो हींअर असांजो फ्यूचर आहे ऐं यूथ जेका आहे उहा उनखे प्रेज़ेंट करे थी, त उन लाइ को अहिड़ो पैगाम ॾियो जंहिंसां हिकु त जेके तव्हां ॿाहिरि रहो था उते जी अपॉर्चुनिटीज़, एजुकेशन स्टैंडर्ड हर शयुनि खे ॾिसो था पिया, त उन लाइ कहिड़ो पैगाम ॾींदा? ॾिसो, तालीम यूथ जे लाइ तालीम हथियार आहे। जी अजायन सजायन ॻाल्हियुनि में कंहिं ग़लति गाइडेंस में न अचो, तालीम सां लाॻापियल रहो ऐं उन खां अलावा स्किल जेको आहे उहो हिकिड़ो बहितरीनु टूल आहे जेको तव्हांखे कॾहिं बि माना वॾा चई विया, जेको असां नंढे हूंदे खां ॿुधंदा हुआसीं, त हुनुर जेको आहे तव्हांखे काथे बि बुख मारण न ॾींदो। बिल्कुलु तव्हां वटि हुनुर जेको आहे उहो हाणे हिन वक़्तु जेके डिजिटल हुनुर आहिनि, तव्हां उन जी तरफ़ अचो त ॾिसो त मार्केट जेका आहे, मां अगरि अमेरिका जो ज़िक्र कयां त हिते हर साल जेका IT जी मार्केट आहे उन में कहिड़ा कहिड़ा कोर्सिस आहिनि। हिन वक़्तु AI जी मार्केट आहे, साइबर सिक्योरिटी जी मार्केट आहे, बीइंग IT पर्सन आई नो। पर इन खां अलावा ॿिया जेके हुनर आहिनि उहे बि ईअं न आहिनि त ख़तमु थी विया। कारपेंटर्स आहिनि, उहे बि हिते ज़बरदस्त कमाइनि था। मोबाइल टेक्नीशियंस आहिनि, उहे बि सुठो कमाइनि था। जिन जो तजुर्बो स्टॉक एक्सचेंज में आहे उहो बि अर्निंग सुठी कनि था। त नौजवाननि खे इहो ई मशवरो आहे त पढ़ाई 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 ऐं स्किल। मां जेको हिते अची ॾिठो आहे त जेका असां वटि पॉलिटिक्स आहे ऐं हिते जेका पॉलिटिक्स आहे उन में वॾो हिकिड़ो डिफरेंस आहे। सही सर। पॉलिटिक्स इज़ अ हेल्दी एक्टिविटी, पर अगरि उहा हेल्दी हुजे त। हिते ॿारनि खे स्कूल में अवेयर कंदा आहिनि, शऊर ॾींदा आहिनि, त वोटिंग राइट्स ॿुधाईंदा आहिनि, हर शइ ॿुधाईंदा आहिनि। अनफॉर्चुनेटली असां जूं जेके कंट्रीज़ आहिनि या उते जिते असां जितां आया आहियूं उते इहे शयूं कोन्हनि। बिल्कुलु त घणो खां घणो फोकस कयो जेका ॿार जी तरबियत आहे उन्हनि ते फोकस घणो हुजे, बजाए जो जेको आहे असां जेके ॿियनि शयुनि में ॿारनि खे हेॾे होॾे जेको आहे इंडक्ट कयूं। त ॿारनि जी तरबियत निहायत ई अहम आहे ऐं जेका यूथ आहे, यंग जनरेशन आहे, उहा कोशिशि करे जेतिरो ॿाहिरि निकिरी सघे। जॾहिं मां हुते हूंदो हुउसि त मूंखे डपु इहो हूंदो त मां कीअं अप्लाई कयां कंहिं यूनिवर्सिटी में, मूंखे रिजेक्ट करे न छॾनि। पर रिजेक्शन जो मतिलबु इहो न आहे त तव्हां हर शइ में रिजेक्ट थी वियो। रिजेक्शन जो मतिलबु इहो आहे त तव्हां उन मां कुझु सिखियो, तव्हांखे तजुर्बो मिलियो ऐं अप्लाई अगेन। 100 दफ़ा रिजेक्ट थियो को मसइलो कोन्हे। यू कंटिन्यू यूर एप्लीकेशन, उहा भले यूनिवर्सिटी हुजे, कॉलेज हुजे, का जॉब एप्लीकेशन हुजे, टिल यू विल बी एक्सेप्टेड। त मायूसी कॾहिं बि न करणु खपे। बिल्कुलु ऐं तव्हां वधीक जेके ऑर्गेनाइजेशन्स असांजूं आहिनि, साना आहे या ॿियूं आहिनि, असां वेठा आहियूं हेल्प करण जे लाइ, तव्हांखे गाइड करण जे लाइ। बाक़ी जेसि ताईं तव्हां में पाण में इंकरेजमेंट ऐं उहो एंथ्यूज़िज़म न हूंदो तेसि ताईं मुश्किल आहे। पोइ हिकिड़ी कहावत आहे न त अपणी घोट, त तव्हां जेको आहे न पाण में एतिरो दम रखो ऐं पाण में एतिरो कॉन्फिडेंस रखो त तव्हां कंहिं जॻह ते पहुचो ऐं तव्हां बि ईअं ई ॿियनि जी मदद करे सघो।
अच्छा सर, इन सां हिकिड़ो मुंहिंजे ज़हन में नंढो क्वेश्चन थो अचे त मेल छोकिरा त इज़ीली अचनि था, पर असांजी फीमेल्स टैलेंटेड बि आहिनि, अॻिते वधण बि चाहिनि थियूं, पर उन्हनि जा पेरेंट्स जेके आहिनि उहे फॉरेन कंट्रीज़ जो हिकिड़ो अजीब क़िस्म जो जेको आहे न उहो ज़हन में रखी वेहंदा आहिनि। त उन्हनि लाइ तव्हां छा चवंदव, ख़ासि तौर फीमेल्स जेके ॿाहिरि अचणु थी चाहिनि, पढ़णु थी अचणु चाहिनि नौकिरी जे लाइ या ॿियनि वीज़ा में? अॻे इहो हूंदो हुयो ऐं मतिलबु अगरि असां हिनखे 10 साल बि 15 साल पोइ हिते खणी वञूं त वाकई इहा शइ असां ॾिठी पंहिंजनि वेझनि घरनि में मिटनि माइटनि में सभिनी जॻहियुनि ते ॾिठी। हाणे उहो दौर चेंज थियो आहे। हाणे जेका आहे जेके असांजूं अदियूं आहिनि जेके निकिरणु चाहिनि थियूं नंढियूं आहिनि पढ़णु चाहिनि थियूं उहे अचनि बि थियूं। तव्हां ॾिठो हूंदो त यूनिवर्सिटीज़ मां कॉलेजिस मां जेके हिन वक़्तु टूअर्स ते मोकिलंदा आहिनि एक्सचेंज प्रोग्राम थिए थो बिल्कुलु। उन में बिल्कुलु पार्टिसिपेशन आहे। इवन मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांजो फ्यूचर में ही असांजो जेको कन्वेंशन आहे इन हर साल कन्वेंशन जो असांजो हिकिड़ो थीम हूंदो आहे जी जेको सिंध जे मसइलनि मसाइलनि जी अक्कासी कंदो आहे। बिल्कुलु। त लास्ट ईयर असांजो थीम दरिया हुयो ऐं जेको प्रोटेस्ट थियो बबरलो में उन में बि जेको आहे वेलफेयर जेका असां पंहिंजे वितार जेका करे सघी बिल्कुलु। हुन में जेको आहे कई छो प्रोटेस्ट में त असां शामिल नथा थी सघूं जी जी। पर जेको कॉज़ आहे उनजी असां भरपूर तरीक़े सां हेल्प कई छो जो इहो सिंध जो मसइलो हुयो। बिल्कुलु। त असांजो लास्ट ईयर जेको कन्वेंशन जो थीम हुयो लेट द रिवर फ्लो हुयो त जी दरिया खे नेचुरली हलणु ॾियो। सही। हिन साल असांजो आहे जेको थीम आहे उहो एजुकेशन आहे लिटरेसी एजुकेशन। त हाणे तव्हां ॾिसो न तालीम जो मयार मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां त असांजो अञा ताईं साॻियो जेको सिलेबस आहे उहो हले थो। ठीकु आहे उन में का चेंजिंग कोन आई आहे पर अमेज़िंग ॻाल्हि इहा आहे हिते असांजी हिकिड़ी अदी आई हुई गुजर स्वर्ग में त उन सां शी इज़ उहा रिप्रेज़ेंट करे पई सिंध पब्लिक सर्विसिस कमीशन खे। त उन खां वधीक जेको आहे उन सां जॾहिं ज़िक्र निकितो त पोइ ख़बर पई त हिकिड़ो किताब आहे उन में हूंदो आहे न आख़िर में नज़रसानी जी माना जॾहिं किताब तयारु थी वेंदो आहे हिकिड़ो माण्हू नज़रसानी कंदो आहे। उन प्राइमरी हिकिड़ो किताब हुयो जेको प्राइमरी असांजो बेस आहे उन में नज़रसानी ते उहो नालो लिखियलु हो जेको हमरा 15 साल लाइ 10 साल में गुज़ारे चुको हुयो। हाणे उहो नज़रसानी कीअं कंदो छा कंदो बसि सिर्फ़ु हिकिड़ी खाना पूरी करणी आहे त असांखे पंहिंजो सिलेबस चेंज करणो पवंदो। बिल्कुलु। असांजो प्रोग्राम हुयो हिन साल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हेड्स ऑफ असांजी वाइस प्रेसिडेंट वुमेन्स जेका आहे अदी शाहिदा शेख जंहिं घणनि सालनि खां पोइ सिंध में हिकिड़ी वुमेन कॉन्फ्रेंस कराई जेका 360 बि असांजो मीडिया पार्टनर हुयो जंहिंमें जी जी बिल्कुलु। ऐं उन में जेको आहे असांजो घणो हमेशह साना जेका आहे सिंध जे सकाफ़त जी कल्चर जी ॿोलीअ जी ॻाल्हि कंदी रही आहे पर हुन सां गॾु औरतुनि जी बि हमेशह असां हुकूक ते। ॻाल्हि कई आहे हुकूक ते ॻाल्हि कई आहे त उहे असां सां गॾु आहिनि ऐं उन्हनि खे बि साॻी जेका आहे फ़ौक़ियत हासिलु आहे जेका मर्दनि खे आहे। बिल्कुलु। त हाणे उहो दौर न आहे। हाणे अदियूं जेके आहिनि उहे हिते अचनि बि थियूं हिते डॉक्टरी जो शोबो हुजे पढ़ाई जो शोबो हुजे ऐं दुनिया में अहिड़ो को प्रॉब्लम कोन्हे। माण्हू पाण सही आहे त सभु ठीकु आहिनि। हा पेरेंट्स खे हिकिड़ी परेशानी हूंदी आहे त उते कोई हुजे जेको सार संभाल लहे हा त बिल्कुलु। ईअं हाणे दुनिया जे कुंड कुर्च में सिंधी पखिड़ियल आहिनि त बिल्कुलु। होपफुली इहा शइ ज़हन मां हटाए छॾनि त को परगोर न रहंदो। ज़रूरु अप्रोच कयो ऐं तव्हांखे मुस्बत मोट मिलंदी। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां नेक्स्ट असांजी जेका कॉन्फ्रेंस सिंध में थींदी उहा बि तालीम ते आहे ऐं स्पेशली जेको तालीमी सिलेबस आहे प्राइमरी जो ऐं हायर एजुकेशन जे लाइ जेके मौक़ा आहिनि उन्हनि ते आहे ऐं प्रोपोज़ असांजो जेको आहे जिते कॉन्फ्रेंस कंदासीं उहो असांजो इरादो आहे उन खां असां वाइस चांसलर साहिब खां परमिशन वठी करे IBA सकर जेको आहे जेको असांजो हिन वक़्तु जी वी ऑल प्राउड ऑन दैट इंस्टीट्यूट
कि जेको दुनिया में बि पाण खे मञराए वेठो आहे ऐं पाकिस्तान में बि जेका हुनजी रैंकिंग आहे उहा मतिलबु टॉप 5 में आहे बिल्कुलु IBA सखर जी। त असां उते जेके असांजा दाना आहिनि, दानिश्वर आहिनि ऐं तालीम वारा आहिनि, उन सभिनी खे घुराए हिकिड़ी पेपर प्रेज़ेंटेशन बि हुनजी ॾींदासीं त घटि में घटि जेको असांजो सिलेबस आहे प्राइमरी जो उनखे ॿियो कुझु न त एतिरो हुजे त माण्हू को ॿार पढ़े लिखे थो ॿाहिरि वञे थो, सोशल स्टडीज़ सिविक स्टडीज़ छा हूंदी आहे उनखे उहा सही नॉलेज हुजे, ॿाहिरि वञे त उहा जेके सिविक लॉज़ ऐं सिविक रूल्स आहिनि उनखे त घटि में घटि फॉलो करे। सर, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पॉडकास्ट 360 ते टाइम ॾिनो। Thank you very much having me on your podcast ऐं इंशाल्लाह वधीक मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं। GSM GSN थैंक यू।